आहियां मुंहिंजी ब्रह्मान ऐं मूंसां गॾु आहे निज़ाम रमान साहब। दोस्तों जंहिं टॉपिक ते असीं ॻाल्हि कंदासीं उन टॉपिक खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त जिन्हनि दोस्तनि असांखे फस्ट टाइम जॉइन कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त हेठां सब्सक्राइब जो बटन ॾिनल आहे, उन सां गॾु घंटी जो निशान आहे। असांजो चैनल सिंध ॻाल्हाईंदी खे सब्सक्राइब कंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं पहुची सघनि या आसानी सां दोस्तनि ताईं पहुची सघनि। दोस्तों असांजो अॼु जो इशू आहे त मौजूदा वफ़ाक़ी काबीना इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त स्टील मिल जा जेके 9,300 ऐं समथिंग मुलाज़िम आहिनि उन्हनि खे फारिग करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन जे बावजूदि 2 मुलाज़िम जॾहिं उन्हनि ताईं ख़बर पहुती त उहे दिलि जे दौरे सबबु हिन दुनिया मां लाॾाणो करे चुका आहिनि ऐं न ॼाण ख़बर नाहे त केतिरा अहिड़ा इन सदमे खे बर्दाश्त न करे सघंदा। आख़िरकार हुकूमत ईअं छो पई करे? हुकूमत जेका इलेक्शन में इमरान ख़ान साहिबु पंहिंजी दावा कई हुई त लखनि मुलाज़िमनि खे जेको आहे सो रोज़गार फ़राहम कंदो, पर हीअ त मुर्गो ई रोज़गार फ़राहम कराइण जे उन्हनि खे बेरोज़गार कयो पियो वञे। इन हवाले सां डिस्कस कंदासीं। मीज़ान साहब वापसि कंदासीं। मीज़ान साहब अवां छा चवणु त आख़िरकार वफ़ाक़ी हुकूमत छो पई माण्हुनि खे बेरोज़गार करे? पहिरियां बुनियादी तौर ते इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त जेका स्टील मिल हुई उन्हनि लाइ बि हिते जेको कूड़ जेको आहे फैलायो वियो आहे 1966 ऐं 1967 जे दौरान में नेशनल इंडस्ट्रियल प्लान जेको हुयो सदर अयूब जे तौर में उन खां पोइ स्टील मिल जो बुनियादु ऐं फॉर्चुनेटली उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे अहद में अची जेको आहे सो स्टील मिल जो जेको आहे सो कंप्लीट थियो उहो सॼो कमु। ऐं इन सॼे दौरान जे अंदरि जेके 5-6 साल गुज़रनि था उन में जेकर ॾिसिजे त स्टील मिल कंहिंजे पैसनि सां ठही हुई। उन ॻाल्हि मां असांखे साबिती मिले थी त पाकिस्तान जी जेका पूरी पॉपुलेशन आहे, पाकिस्तान जी जेका पॉपुलेशन उन जेके टैक्स ॾिना पिए ऐं उन जेका इनडायरेक्ट ऐं डायरेक्ट टैक्स ॾिना पिए जेको नेशनल इनकम हुई ऐं उन नेशनल इनकम मां बचत जेका हुई जेके तव्हां कर्ज़ु खणी उहे कर्ज़ु खणी जेको आहे सो हे स्टील मिल ठहिराई उन जे बदिले जेको आहे सो इहा क़ौमी मिल्कियत जे अंदरि हुई ऐं उनखे सरकारी जेको आहे सो उन में रखियो वियो। हाणे हिन वक़्त जी जेका टर्म्स एंड कंडीशन आहे त इमरान ख़ान जेको हुयो उहो इन नारे सां आयो त 1 करोड़ खां मथे नौकिरी ॾींदुसि, 2 करोड़ घर ठाराईंदुसि, समथिंग अलाए छा करे छॾींदुसि ऐं IMF जे साम्हूं ईंदुसि। उन वक़्तु असां चयो पियो जेका ऑल ओवर दुनिया जे इकनॉमिक सिस्टम जेको हिन वक़्तु जंहिं रस्ते ॾांहुं वञी रहियो आहे उन में न 1 करोड़ नौकिरियुनि जी गुंजाइश रही आहे, न उन में कंहिं माण्हुनि खे अक्सीरियत खे डिलीवर करण जी का सकत रही आहे। तंहिंजे करे इहो हिकु इकनॉमिक सिस्टम जे अंदरि जो जेको क्राइस आहे। ॿी वरी मज़ेदार ॻाल्हि आहे त जेका हुकूमत ईंदी आहे उहा IMF सां, वर्ल्ड बैंक सां ऐं साम्राज्य सां इडाह करे ईंदी आहे। इडाह करण खां पोइ इहो जेको प्राइवेटाइज़ेशन जो सिस्टम आहे इहो यूरोपियन जी उत जी फेल्यूअर पॉलिसी जेका इकनॉमिक पॉलिसी आहे उहा साॻी हिते राइज़ करे हिकु दफ़ो ॿीहर हितां जे मिसकिन माण्हुनि खे ऐं हितां जे वर्कर्स खे स्पेशली करे ऐं जेके इहा ॻाल्हि बि सम्झंदा हलूं त आस पास जेकॾहिं को माण्हू हिन वक़्तु असांखे ॾिसे थो त उन जे साम्हूं आउं गुज़ारिश थो कयां त आस पास जॾहिं तव्हां का शइ ॾिसंदो त उहा सॼी मज़दूरनि जी ठाहियलु हूंदी आहे, उहा सॼी पोरियतुनि जी ठाहियलु हूंदी आहे। हिन खे इमरान ख़ान न ठाहियो आहे या इमरान ख़ान जे वालिद मोहतरम स्टील मिल न ठाही आहे या जेको सो कंहिं हुकूमत जे चङे मुड़ुस स्टील मिल न ठाही आहे। हे स्टील मिल जेकॾहिं ठाही आहे त उहा मज़दूरनि ठाही आहे ऐं उहा हितां जे पोरियत ऐं जेके महिनत कश आहिनि उन्हनि जो इन में वॾो रोल रहियो आहे। असांजी अवाम उन जा टैक्स मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त छा इहो वफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे? वफ़ाक़ी हुकूमत जो जेको फ़ैसिलो आहे इहो जेकर पोइ हिते वञूं त पोइ पीपल्स पार्टी अंदरि क्वेश्चन अचे थी। वफ़ाक़ जे अंदरि जॾहिं पीपल्स पार्टी त KC खां पोइ हिते हबीब बैंक वारो जेको हबीब बैंक वारो जेका बैंकिंग प्राइवेट करण जो जेको इहो पंहिंजो रिथियो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी रिथियो। तंहिंजे करे जेका बि हुकूमत ईंदी आहे ऐं पहिरियां चईंदुसि त उहा आलमी साम्राज्य सां उहे इकनॉमिक तौर ते डील करे ईंदा आहिनि त कहिड़ा कहिड़ा इदारा प्राइवेट कंदासीं। ऐं चई चुको आहियां पहिरियां त सिहत खां वठी जेके तइलीमी इदारा आहिनि, जेके सरकारी तइलीमी इदारा आहिनि, सरकारी जेके नंढियूं नंढियूं हॉस्पिटल्स आहिनि उनखे बि भुॻड़नि जी मुठ ते खपाइण जी जेको आहे सो प्लानिंग लॻी पई आहे। तव्हां ॾिठो त पंजाब जे अंदरि जेको नर्सिंग मूवमेंट पई हले, डॉक्टर मूवमेंट पई हले, उनजो बुनियादु छा आहे त उतो उहो प्राइवेटाइज़ेशन जो बिल पास पे थियो उतां जी सूबाई असेंबली जे अंदरि। तंहिंजे करे हे जेका हुकूमत आई आहे उहा उन सां मसालत करे आई आहे, उन सां डील करे आई आहे त हिते जेके
बि इदारा हूंदा उहे असां वॾनि सरमाएदारनि खे ऐं इन्हनि खे ॾींदासीं। इन जे पोयां उहो रीज़न छा था ॼाणाइनि, उहो रीज़न इहो था ॼाणाइनि त सरकारी जेके इदारा आहिनि उहे कमाए नथा ॾियनि, सरकारी इदारा जेके आहिनि तरक़ी नथा कनि, डेवलप नथा कनि, नतीजे में असांखे प्राइवेट करण ॾांहुं असां वञूं पिया। सुवाल इहो आहे त इहे कमाइनि छो न पिया। इन में विच जे अंदरि जेको जो असां करप्शन ॾे नथा वञूं, छो करप्शन हिकिड़ो वॾो चैप्टर वॾो सब्जेक्ट आहे। इहो ख़ुदि कैपिटलिज़म जे ख़मीर जे अंदरि जेको आहे सो इहो तज़ाद आहे। जेसिताईं कैपिटलिज़म हूंदो तेसीं ताईं मुंहिंजो हिकिड़ो सवाल अव्हां खां इहो बि आहे त अक्सर तव्हां चवंदो त सिंध जे ख़ासि करे इंटीरियर सिंध जे माण्हुनि जो इहो हूंदो आहे बाबा 10 लाख रुपया बि ॾियणा आहिनि पर सरकारी नौकिरी वठणी आहे। सरकारी नौकिरी वठण जो पोयां जवाज़ इहो आहे त उते नौकिरी न आहे करणी, उते जेके फ़र्ज़ जेके ज़िमेदारियूं आहिनि उहे अदा न आहिनि करणियूं। इन जे हवाले सां इदारा तबाह थी वेंदा आहिनि। मां सम्झां थो त जेकर इदारा तबाह थिया आहिनि त ठीकु आहे, उन में ज़रूरु हुकूमतुनि जो या उन्हनि जी ज़िमेदारियुनि जो बि त हूंदो, पर उन में ओतिरा ई ज़िमेदार उतां जा मुलाज़िम उतां जा एहलकार बि आहिनि। मुंहिंजो घटि में घटि इहा राय आहे। छोजो सरकारी नौकरी सिंधी माण्हू इन करे वठंदा आहिनि त उनखे ख़बर हूंदा त असां सरकारी नौकरी वठी ॿियो को कमु कंदासीं, उहे नौकरी त असांखे करणी कान हूंदी। फॉल्ट कंहिंजो आहे, जेकर उहो नौकरी नथो करे इहो फॉल्ट कंहिंजो आहे या फेल्यूर आहे, स्टेट जी फेल्यूर आहे, गवर्नमेंट जी फेल्यूर आहे, प्राविंस गवर्नमेंट जी फेल्यूर आहे। इहो कहिड़ो जवाज़ आहे त सरकारी नौकरी वठी करे माण्हू कमु नथा कनि? इहो कहिड़ो जवाब आहे? तंहिंजे करे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे त सम्झण जी ज़रूरत आहे, मुलाज़िमनि खे त सम्झण जी ज़रूरत आहे। तव्हांजी एडमिनिस्ट्रेशन काॾे पई वञे? तव्हांजा चेक एंड बैलेंस वारा इदारा काॾे पिया वञनि? तव्हांजा चेक एंड बैलेंस वारा इदारा काॾे पिया वञनि? तव्हांजी गवर्नमेंट काॾे पई वञे? एडमिनिस्ट्रेशन लॉ काॾे पियो वञे? ऐं इन्फोर्समेंट ऑफ लॉ जूं एजेंसियूं काॾे थियूं वञनि? ऐं जेका उन सां सलाहियल जेके स्ट्रक्चर तव्हां ठाहिया आहिनि उन्हनि जे अंदरि जेके उहे माण्हू वेठा आहिनि उहे काॾे था वञनि जेके चेक एंड बैलेंस नथा कनि? तंहिंजे करे ॻाल्हि बिल्कुलु खुलियल साफ़ पई आहे, रोज़ रोशन वांगुरु अया लॻी पई आहे त बुनियादी तौर ते हे सभु इहो चाहिनि पिया त प्राइ मां तव्हांखां जेकॾहिं पुछां त तव्हांखे पेनाडोल खां वठी जेका बि तव्हां जेकर तड़पंदा रहो बुखार जे अंदरि, मथे जे सूर जे अंदरि, रोड ते तड़प, तव्हांजे खीसे में पैसा आहिनि छा तव्हां इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कंदो त प्राइवेटाइज़ेशन हुजे? तंहिंजे करे प्राइवेटाइज़ेशन किलर आहे हिन सोसाइटी जी। प्राइवेटाइज़ेशन जेका इहो रुॻो स्टील मिल जो मसइलो न आहे। हे स्टील मिल सां गॾु आउं चवां थो जीअं पंजाब जे अंदरि हिननि शुरू कयो आहे या जीअं यूरोपियन कंट्रीज़ जे अंदरि हिननि इहा सॼी ठाही त पोइ मूवमेंट उते शुरू थी। तंहिंजे करे आउं सम्झां थो एतिरो आसान न आहे स्टील मिल खे प्राइवेट करणु। ऐं ॿी ॻाल्हि जेको इहो तव्हांजो बेसिक क्वेश्चन आहे त 9,000 खां समथिंग जेके 7,000 खां समथिंग जेके मज़दूर उन्हनि खे ॾेई 4-5 लख रुपया ई चवंदा त बाबा तव्हां हितां निकिरो, इनखे असां खपायूं था। तंहिंजे करे इहा ॻाल्हि सम्झणी आहे त 5 जेके ॿिया हिते स्टील मिल जहिड़ा इदारा आहिनि कराची जे अंदरि उन्हनि जी स्टील मिल खां वधीक प्रॉफिटेबिलिटी आहे। उनजा मालिक केरु आहिनि तव्हां वञी ॾिसो उतांखे ख़बर पइजी वेंदी। तंहिंजे करे अधु जेका ॻाल्हि आहे उहा हित जो जेको सरमाएदार आहे ऐं जेको ऐं ॿी ॻाल्हि हित जो जेको सरमाएदार आहे उहो आलमी सरमाएदार जे क़ैद में आहे, आलमी सरमाएदार जे हेठों कमु पियो करे। तंहिंजे करे सुवाल इहो आहे त हित जो सरमाएदार बि आज़ादु न आहे। हिन वक़्तु दुनिया जेका आहे उहो हीरो वर्शिप खां फिरी करे यूनिवर्सल ॾांहुं वञी चुकी आहे। हिते हिकु हीरो जो कमु न हलंदो। हिते बुनियादी तौर ते जेके बि माण्हू आहिनि उहे इन प्राइवेटाइज़ेशन खे रोकींदा। घटि में घटि तव्हां इन ॻाल्हि ते रोशनी विझो न त जेके मुलाज़िम पंहिंजे इदारे में कमु कंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि आहे PIA में जेके मुलाज़िम कमु कनि था, या मिसाल जी ॻाल्हि आहे जेके सरकारी अस्पतालुनि में या सरकारी स्कूलनि में जेके नर्स आहे, डॉक्टर आहे, उस्ताद आमलो कमु करे पियो थो, उहे छो महीने जी पघार ॾेई करे हलिया वेंदा आहिनि, उहे नौकिरी न कंदा आहिनि। जेकर सुभाणे उहे बि इदारा प्राइवेट थियनि था त उन में एतिरा क़सूरवार इहे आहिनि, इहे मुलाज़िम त आहिनि। रिस्पॉन्सिबिलिटी कंहिंजी आहे त माण्हू चलो मञूं था त बाबा हिकिड़ो माण्हू नथो, पर जंहिंजे बच्चनि जो रोज़गार आहे, जेको रोज़गार जो ज़रियो आहे, त उन्हनि खे पाण खे बि कुझु अहसासु थियणु घुरिजे न। उहे जेके पंहिंजे इदारनि खे तबाह कंदा आहिनि उन्हनि जे इदारनि में उन्हनि जो छो रोल न हूंदो आहे? यार हद थी वेंदी आहे। ख़ुदा जो को ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो को ख़ौफ़ कयो। इमरान ख़ान क़ुरान जे कसम खणी पंहिंजे ज़िमेदारी जो इक़रार कयो त मां हे कंदुसि। मोहतरम नवाज शरीफ, मोहतरम ज़रदारी साहब, ये जेके बचन मुक़दस क़ुरान दे हथ रखी चवन असांजूं ज़िमेदारियूं आहिनि जेके अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी असां पूरियूं कंदासीं, उन्हनि कोन कयूं। ऐं तव्हां हेठे वर्किंग क्लास ते अहिड़े क़िस्म जा बोतान तराशूं था कयो त बाबा उहे कमु नथा कनि। उहे जेकर कमु नथा कनि उहे 10,000 20,000 जेके त इहा फेल्यूर गवर्नमेंट जी फेल्यूर आहे या स्टेट जी फेल्यूर आहे, उहा इदारनि जी फेल्यूर आहे। तव्हां उनखे मज़दूर जी जेका नफ़्सियात तव्हां ठाही आहे या हेठे वर्कर जी जेका तव्हां नफ़्सियात ठाही आहे उहा इहा नफ़्सियात आहे त बाबा सुभाणे जीअं
हाणे कोरोना क्राइसिस हले पियो त कोरोना क्राइसिस जे अंदरि तव्हां स्टॉक बि कंदो शयूं तव्हां पंहिंजे वजूद जे बका ख़ातिर तव्हां ॿिए खे न ॾिसंदो इन जे करे अहिड़े क़िस्म जी सिचुएशन ठाही वई आहे इहा सिचुएशन इहा किलत जे ज़माननि जी नफ़्सियात आहे त आउं हिकिड़े कम जे अंदरि 10,000 रुपया ॾेई ऐं आउं कमु न कयां ऐं उन खां पोइ आउं लख रुपया 2 लख रुपया ॿियो जनरेट कयां तंहिंजे करे नफ़्सियात सिस्टम जी नफ़्सियात आहे कैपिटलिज़म जी नफ़्सियात आहे सरमाएदाराणे निज़ाम मईशत जी इहा नफ़्सियात आहे तंहिंजे करे बुनियादी तौर ते इन जो तज़ाद आहे बाक़ी जेसीं ताईं हे ॻाल्हि आहे त आउं सम्झां थो त जीअं आउं पहिरियां ॻाल्हि कई थी इमरान ख़ान जे पीउ जेको आहे सो स्टील मिल न ठाही आहे सदर अयूब जे पीउ न ठाही स्टील मिल जो भुट्टे साहब जे पीउ स्टील मिल न ठाही ज़रदारी जे पीउ स्टील मिल न ठाही शहबाज शरीफ नवाज़ शरीफ जे पीउ स्टील मिल न ठाही हे जे करे स्टील मिल आहे हे जे करे स्टील मिल जो जेकर को मालिक आहे त उहो हिते जो मज़दूर आहे हिते जो पोरियत आहे उहो एतिरी आसानी सां हिन खे प्राइवेट करणु न ॾींदो उन सां गॾोगॾु जेको रेलवे खे हे प्राइवेट कंदा उन तालीमी इदारनि खे प्राइवेट कंदा ऐं हिन पाकिस्तान जे पूरे रूए ज़मीन ते जेको ईंदो हे प्राइवेटाइज़ेशन जो इहो ॿिज पोखींदा ऐं हिते नतीजतन छा थींदो त उहो सर्वाइवल आहे फिटेस्ट वारो जंहिंखे जीअण जी संघ आहे उहो जीए बाक़ी जेको कमज़ोर आहे उहो मरी वञे उहो फना थी वञे तंहिंजे हे पंहिंजी प्रॉफिटेबिलिटी खे वधाइण लाइ हिननि हितां जा पंहिंजा वसीला विकिणिया हाणे हितां जा जेके इदारा आहे विकिणी इदारो प्राइवेट तॾहिं थींदो आहे जॾहिं हुन में हलण जी सकत न हूंदी आहे जॾहिं गवर्नमेंट में एतिरा पैसा न हूंदा हलाइण जे लाइ किथां हलाईंदी निजकारी जो मतिलबु छा आहे निजकारी जे करे हिकिड़े माण्हूअ खे इहो तव्हां खपाए ॾियो था स्टील मिल त उन जे बदिले छा कंदो था उन जे बदिले हो उते बोनस बि कोन ॾींदो उते पेंशन बि कोन ॾींदो ऐं उते हो प्रॉफिटेबिलिटी जी शरह खे वधाइण लाइ मज़दूर खे घटाईंदो माना हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त एक्यूमुलेशन ऑफ कैपिटल जे अंदरि कैपिटल जे अंदरि 2 तज़ाद थियनि था हिकिड़ो थिए थो तव्हांजो जेको बका पज़ीर सरमायो हूंदो आहे बका पज़ीर सरमाए खे जेको आहे सो मज़दूरनि वारो वर्क इन्वेस्टमेंट वारो जेको सरमायो आहे उहो उनखे जोड़े करे उन में प्रॉफिटेबिलिटी वधाईंदो आहे नतीजतन एक्यूमुलेशन ऑफ कैपिटल वधंदी वेंदी आहे ऐं हेठि बेरोज़गारी वधंदी वेंदी आहे क़ुवत ख़रीद ख़तमु थींदी आहे जेका हिन वक़्तु पूरी दुनिया जे अंदरि इहा सूरत हाल मौजूदु आहे त बेरोज़गारी जे करे क़ुवत ख़रीद किथे बि असांखे नथी मिले इहो ई उहो आहे त हिकु इदारे खे जेकर तव्हां प्राइवेट कंदो त नतीजो छा निकिरंदो त उते जदीद आलात लॻंदा जिथे 8 मज़दूर कमु पिया कनि उते 4 मज़दूर कमु कंदा 4 प्रोसेस खां ॿाहिरि थी वेंदा नतीजे में एलिनेशन पैदा थींदी आइसोलेशन पैदा थींदी ऐं समाज जे अंदरि हिकिड़ी बेचैनी इस्तराब ऐं तज़ब्ज़ुब ऐं गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा थींदी जेका हिन मुआशरे जे अंदरि अनारकी फैलाईंदी ऐं अनारकी वारो गवर्नमेंट परे न आहे भला तव्हांजी नज़र में गवर्नमेंट वटि ॿियो कहिड़ो रस्तो आहे हिन प्राइवेट असां सम्झूं था त गवर्नमेंट जेका आहे जेका मां सम्झां थो त हिते जी जेका गवर्नमेंट आहे उहा बज़ाते ख़ुदि ग़ुलाम आहे छो त जेको अमेरिका जे अंदरि IMF आहे वर्ल्ड बैंक आहे या उतां जी वॉल स्ट्रीट जेका आहे जिते दुनिया जे सभिनी दलालनि जा मकारनि जा स्टॉक एक्सचेंज जे अंदरि जुआ खेॾंदा आहिनि ऐं जुआ खेॾी माण्हुनि जी ज़िंदगीनि जो फ़ैसिलो कंदा आहिनि व्हाइट हाउस जे अंदरि वरी हाणे बीजिंग जे अंदरि सो इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे त प्राइवेटाइज़ेशन जेका आहे उहा ज़हर आहे प्राइवेट यानी हिकु इदारे जो मालिक हिकु माण्हू आहे या 2 माण्हू आहिनि उन में 3 जा शेयर आहिनि बाक़ी जेके उते कमु कनि था उन्हनि खे असां पेंशन न ॾींदासीं उन्हनि खे ओतिरो ॾींदासीं त जीअं उहो जी सघनि ऐं पंहिंजी नसल वरी असां लाइ तयारु करे सघनि जेका उन इदारे खे ऐं उन इदारे जी प्रॉफिटेबिलिटी खे वधाईंदा रहनि ऐं सम्झां थो त स्टील मिल जा जेके मज़दूर आहिनि या हिते जो जेको पोरियत आहे उहो आस्ते आस्ते इन ॻाल्हि खां मोबिलाइज़ थिए पियो आस्ते आस्ते पंहिंजी अमली ज़िंदगी मां स्टील मिल खां पोइ ॿियनि इदारनि खे बि थ्रेट आहिनि त उन्हनि खे प्राइवेटाइज़ कयो वेंदो असां इहो ॻाल्हि चई चुका आहियूं असांजो इहो तनाज़ुर असां ठाहे चुका आहियूं ऐं अवाम खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं लिखंदा रहंदा आहियूं असां चऊं था त हे सिहत खां वठी मसलन हे फ़क़ति फ़ौज अदलिया ऐं पुलिस जेके बि लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे हे सरकारी रहण ॾींदा बाक़ी को अहिड़ो इदारो हे छॾणु नथा चाहिनि जेके प्राइवेट न कनि जेकॾहिं प्राइवेट कंदा मिसाल तौरु अव्हां खां सुवाल आहे अव्हां पंहिंजे औलाद खे किथे पढ़ाईंदो जेकॾहिं अव्हां वटि क़ुवत ख़रीद न आहे तालीम ख़रीद नथा करे सघो किथे पढ़ाईंदो ऐं थोरा तका जेके सरकारी स्कूल आहिनि उहे खुलियल था आहिनि हथराती तौर ते पीपल्स पार्टी ते छा कयो 48,000 स्कूल बंदि हुया को पुरसाने हाल कोन हो को पुछण वारो कोन हो तंहिंजे करे ईअं ई पंजाब जे अंदरि आहे ईअं ई KPK जे अंदरि आहे ईअं ई बलूचिस्तान जे अंदरि आहे ऐं ईअं ई जेको सो वज़ीरिस्तान जे अंदरि आहे फाटा जे अंदरि इन्हनि सभिनी जे अंदरि तंहिंजे करे पहिरियां माहौल ठाहिबो आहे ग्राउंड ठाहे हिकिड़ी शइ खे ज़लील कबो आहे ज़लील करण खां पोइ जवाज़ ठाहिबा आहिनि जवाज़ ठाहिण खां पोइ इहा ॻाल्हि साबित कबी आहे जीअं अवां वेठा चओ बकवास क़िस्म जो दलील वेठा ॾियो त बाबा माण्हू कमु नथा कनि माण्हू इदारनि जे अंदरि
तकलीफ़ वेठा पिया कयो इहा नेग्लिजेंसी कंहिंजी आहे न जेको गवर्नमेंट जी आहे उहा माण्हूअ जी आहे पुलिस में केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेका शइ तव्हां ॾिसो था उनजो को रीज़न हूंदो सिहत खाते में जेका शइ केतिरा मुलाज़िम आहिनि जेके घर वेठे भला ॾिसो इहो छो मैसेज ॾींदो आहे त बाबा मूंखे सरकारी नौकरी वठणी आहे मूंखे इन सरकारी नौकरी जे लफ़्ज़ जे पोयां कहिड़ो लॉजिक हूंदो आहे इहो ई लॉजिक हूंदो आहे त बाबा सरकारी नौकरी वठण खां पोइ घर वेहणो आहे लॉजिक इहो हूंदो आहे त तव्हांखे रिटायर थियण खां पोइ ऐं उन सर्विस जे दौरान तव्हांखे आसानियूं आहिनि तव्हांजो मेडिकल आहे उनजे अंदरि तव्हांजी ट्रांसपोर्ट आहे उनजे अंदरि तव्हांखे जेको आहे सो साल ब साल तव्हांजो स्केल वधे थो उनजे अंदरि जेके आहिनि ज़िंदगीअ खे सेल करण जा उहे सभु पैमाना आहिनि तंहिंजे ऐं ॿी स्टेबिलिटी आहे उनजे अंदरि प्राइवेटाइज़ेशन जे अंदरि तव्हां 3 ॾींहं नौकिरी ते न वञो तव्हां चौथे ॾींहुं किक आउट करे छॾींदा तंहिंजे करे हुन में स्टेबिलिटी आहे जेकर तव्हां 2 महीना बीमार आहियो त तव्हांखे रिलैक्स ॾिए थी सरकार पर सरकार जेकर अहिड़े क़िस्म जा क़दम खणे थी त उन्हनि सभिनी खे असां प्राइवेट कराए छॾियूं हे पंहिंजा घर प्राइवेट छो था कनि हिननि जलादनि खे हिननि कहारियुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिननि जेके इहे घर ठाहिराया आहिनि हे क़ौमी असेंबली खे छो था प्राइवेट कनि हे जेको सूबाई असेंबलियुनि खे प्राइवेट छो था कनि जिन्हनि जे अंदरि उहे वेहंदा आहिनि उन्हनि कुर्सियुनि खे प्राइवेट छो था कनि हिननि खे शर्म नथी अचे हे स्टील मिल इन्हनि ठाही हे KC जा इदारा इन्हनि ठाहिया हे तालीमी इदारा इन्हनि ठाहिया हे सिहत जा जेके इदारा आहिनि हॉस्पिटल्स आहिनि हे इन्हनि ठाहियो शर्म अचे तव्हांखे कंहिं चयो उन्हनि खे वोट इहो फ्रॉड है वोट ॾेई करे बकवास हुननि खे हुकूमत जो यार इहा भला जेकर अॼु स्टील जा मुलाज़िमनि खे फारिग कयो पियो थो वञे त PIA जा मुलाज़िम छो ख़ामोश आहिनि यकजहती तर रेलवे वाला मुलाज़िम सां बीहनि यकजहती या तो मोबिलाइजेशन थे एतरी आसानी सां स्टील मिल प्राइवेट न थी सघंदी एतरी आसानी सां PIA प्राइवेट न थी सघंदी एतरी आसानी सां को बि हिन वक़्तु पूरी दुनिया खां वठी हिन ताईं जेका मोबिलाइजेशन आहे सोसाइटी जे अंदरि हिन वक़्तु जेको बुनियादी तौर ते कोरोना क्राइसिस जे करे जेको माण्हू सिखनि पिया पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी मां उहे एतिरी आसानी सां पंहिंजे हथनि जा ठाहियल इदारा पंहिंजे आबाओ अजदाद आख़िरी सवाल न कंदा प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइणी थो वञे आख़िरी सवाल आहे मुख़्तसर जवाब वठण जी कोशिशि कंदुसि त हाणे हिन वक़्तु मज़दूरनि खे छा करणु घुरिजे ऐं उहे दिलियूं छो ख़ामोश आहिनि जेके मज़दूरनि जे हवाले सां वॾा वॾा नारा ऐं भाषण ॾींदियूं आहिनि हिन अहिड़ी घड़ी में स्टील मिल जे मुलाज़िमनि खे छो अकेलो छॾियो वियो आहे सम्झां थो त उन में कमु थिए पियो ऐं ॾिसिजे पियो त उहे सभु शयूं हलनि पियूं ट्रेड यूनियन त कॾहिं खां पॉकेट यूनियन थी चुकी आहे पॉकेट यूनियन ऐं तव्हांखे ख़बर आहे त ट्रेड यूनियन उहो पंहिंजी ठाहींदा आहिनि कंपनी वारा पंहिंजे बिहाफ ते ठाहींदा आहिनि उनजे मथां पंहिंजो हिकिड़ो चङो मुड़ुसु रखंदा आहिनि चेक एंड बैलेंस रखंदा आहिनि तंहिंजे करे उन्हनि ट्रेड यूनियन जे अंदरि बि को बि मज़दूरनि जी थींदी आहे उन में उतां जे चङे मुड़ुसनि जे 6 खां 7 जेके हूंदा आहिनि उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी आहे उहे पंहिंजा पैसा वठी उन सॼी तहरीक खे हवाले कंदा आहिनि सरमाएदार ऐं वक़्त जे हुकूमतुनि जे हथनि में विकिणींदा आहिनि ऐं पंहिंजा गीसा भरींदा आहिनि तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा मोबिलाइजेशन थिए पई ऐं सभु मज़दूर गॾु हिकु ई वक़्तु हाणे उहो टाइम अचे पियो त सॼी शइ जेको आहे गॾियल मिल्कियतुनि ॾांहुं वञण वारो जेको वक़्तु आहे ऐं इंसानियत जी ख़ुशहाली वारो जेको वक़्तु आहे उहो एतिरो परे न आहे तव्हां कयो न को तव्हां इतफ़ाक़ सां पुॼाइणी त गुज़ारिश आहे जिन्हनि असांखे पहिरियों दफ़ो जॉइन कयो आहे चैनल सब्सक्राइब करे असांजे चैनल खे करणु घुरिजे